बलोचिस्तान जी ताज़ी सियासी छिकताण में जेको नालो तेज़ी सां ध्यानु हासिल करे रहियो आहे उहो अली हसन ज़हरी आहे। हू सूबे जी सियासत में हिकु तकरारी अॻवान सम्झो वञे थो, जेको न रुॻो काबीना जो हिसो रहियो, इख़्तिलाफ़नि ऐं बयाननि सबबि लगातार ख़बरुनि में पिणु रहियो आहे। नाज़रीन, मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं अचो त ॾिसूं था अली हसन ज़हरी जो तालुक़ किथां आहे। अली हसन ज़हरी सिंध जे ज़िले नवाबशाह जे इलाक़े बांदी सां तालुक़ रखे थो। संदसि असुलु नालो अली हसन बिरोई आहे, पर हू पंहिंजी क़बाइली सुञाणप लाइ ज़हरी ज़ात इस्तेमालु करे थो। संदसि वॾा बलोचिस्तान जे ज़िले खारान सां तालुक़ रखंदा हुआ ऐं संदसि ख़ानदान जो बलोचिस्तान जी सनअती शहर हब में बि कारोबार मौजूदु आहे। नवाबशाह सदर आसिफ अली ज़रदारी जो अबाणो ज़िलो आहे, जिते संदसि ज़रदारी ख़ानदान सां लाॻापिया बणिया। जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौरे हुकूमत में जॾहिं आसिफ अली ज़रदारी जेल में हो त संदसि भेण फरियाल टालपुर उते ज़िले नाज़मा हुई। उन वक़्तु ज़रदारी ख़ानदान जो नवाबशाह ते सियासी गिरफ़्त मज़बूत थी ऐं जॾहिं आसिफ अली ज़रदारी जेल में हो त संदसि भेण फरियाल टालपुर उते ज़िला नाज़मा हुई। उन वक़्त खां ज़रदारी ख़ानदान जी नवाबशाह ते सियासी गिरफ़्त मज़बूत थी। अली हसन ज़हरी अमली सियासत में क़दम पाकिस्तान पीपल्स पार्टी वसीले रखियो। हू पार्टी क़यादत जो वेझो सम्झो वेंदो हो ऐं कराची में कुझु कारोबारनि जी निगरानी बि कंदो हो, पर कुझु वक़्त खां पोइ लाॻापन पे तलख़ी आई ऐं मलीर जो अॻूणो मशहूर SSP संदसि पोयां पइजी वियो, जंहिं बाद हू बलोचिस्तान हलियो वियो। बलोचिस्तान में अली हसन ज़हरी, सनाउल्लाह ज़हरी ऐं जनरल कादिर बलोच सां लाॻापा बहितर करण में कामयाब थियो, जिन जो तालुक़ बि ज़हरी क़बीले सां हो। टियाकड़ी खां पोइ संदसि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लाॻापा बहितर थिया। हुन अरसे दौरान संदसि घरवारी समीना मुमताज़ ज़हरी बलोचिस्तान अवामी पार्टी बाप जी टिकट ते सेनेटर चूंडिजी वई। अचो त ॾिसूं हुन असेंबली जी सीट कीअं हासिल कई। बलोचिस्तान जे सूबाई तक PB 21 में सेनेटर समीना मुमताज़ पंहिंजे मुड़ुस लाइ सियासी हालतूं साज़गार बणायूं। 2022 वारी ॿोॾि दौरान हुन सरगर्म किरदारु अदा कयो। उन ई अरसे में हुकूमत लसबेला ऐं हब खे ॿिनि ज़िलनि में विराए छॾियो, जंहिं सबबि ॼाम ऐं भूतानी ख़ानदान अलॻि ज़िलनि में अची विया ऐं सनाउल्लाह ज़हरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िलई सदर बणिजी वियो। 2024 जी चूंडुनि में अली हसन ज़हरी उतां इलेक्शन विढ़ियो ऐं सीट माज़ीअ में सरदार साले भूतानी जो मज़बूत गढ़ सम्झो वेंदी हुई। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त शुरूआती नतीजनि में ज़हरी 3 नंबर ते हो, पर हुन इलेक्शन ट्रिब्यूनल में दरख़्वास्त ॾिनी, जंहिं बाद केतिरनि महीननि खां पोइ संदसि कामयाबी जो नोटिफिकेशन जारी थियो। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सनाउल्लाह ज़हरी जी हलफ़ खणण जी हिकु वीडियो वायरल थी हुई, जंहिंमें हू हलफ़ जा लफ़्ज़ सही नमूने अदा न करे सघियो हो। दिसंबर 2024 में अली हसन ज़हरी बलोचिस्तान काबीना में शामिल थियो ऐं खेसि ज़राअत जो कलमदान ॾिनो वियो। अचो त ॾिसूं था संदसि ज़ाती ऐं सियासी ज़िंदगी जा तकरार कहिड़ा रहिया आहिनि। अली हसन ज़हरी ते कराची में ज़मीननि ते कब्ज़े जा इल्ज़ाम लॻाया विया। कुझु मीडिया इदारनि रिपोर्ट्स बि शाया कयूं, पर हुननि इल्ज़ामनि खे रद्द कंदो रहियो। हिकु डिप्टी कमिश्नर मथसि इल्ज़ाम लॻायो, पर बाद में हुन माफ़ी घुरी। संदसि तक हब में पोस्टुनि ऐं ट्रांसफ़र तरक़ियाती फंडनि जे मामले ते संदसि ऐं वॾेरे वज़ीर विच में शदीद तकरार साम्हूं आयो, जंहिं ते पार्टी क़यादत खे मुदाख़लत करणी पई। मामिलो हल करण लाइ फरियाल टालपुर सभिनी धुरियुनि खे कराची घुरायो ऐं क़ौमी असेंबली जे मेंबर मलक शाह गुरगेज खे मसइलो हल करण जी हिदायत कई वई। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी सां संदसि इख़्तिलाफ़ात वधंदा रहिया। उन खां सवाइ हुन बलोचिस्तान जे चीफ सेक्रेटरी ख़िलाफ़ सख़्तु बयानु ॾिनो, जंहिं ते सिविल सर्विस तंज़ीम संदसि मज़म्मत कई। संदसि कयल ज़रई खाते जूं भर्तियूं बि रद्द कयूं वयूं ऐं बलोचिस्तान हुकूमत खां ऐं संदसि घरवारी खां सिक्योरिटी बि वापसि वठी छॾी। सवाल इहो आहे त अली हसन ज़हरी खे काबीना मां छो हटायो वियो। हलंदड़ महीने वफ़ाक़ी आइनी अदालत संदसि कामयाबी जो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार भूतानी 39 पोलिंग स्टेशननि जी ॻणप ते एतिराज़ कयो।
अदालत हुकुम ॾिनो त ॿीहर ॻणप जो फ़ैसिलो थियण ताईं संदसि कामयाबी मुअतल रहंदी। अदालती कार्रवाई खां अॻु ई हुन काबीना मां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सबबु ॿुधायो वियो त हू वज़ारत खे मुकमल वक़्तु नथो ॾेई सघे, पर हुन वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी ते पंहिंजे तक में मुदाख़लत जो इल्ज़ाम बि लॻायो। सदर ज़रदारी सां संदसि वेझड़ाइप जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त जॾहिं सदर ज़रदारी गढ़ी ख़ुदा बख़्श वियो त उते सिर्फ़ु अली हसन ज़हरी साणसि गॾु मौजूदु हो। जॾहिं सदर ज़रदारी चीन जे दौरे ते हो तॾहिं बि हू साणसि गॾु हो। कुझु तजिए निगारनि जो चवणु आहे त PPP क़यादत ऐं भूतानी भाइरनि विच में कुझु मामलनि ते इख़्तिलाफ़ात हुआ जेकी हाणे हल थी चुका आहिनि। तंहिं करे अली हसन ज़हरी पुठिते हटी वियो आहे, पर हू अञा बि हिन सियासी ऐं ज़ाती निज़ाम जो हिसो आहे।